हक़ मौजूद जिए सिंध जिए लतीफ़ जिए आलम इंसानियत। सजणो, अॼु डिघे अरसे खां पोइ तव्हां वटि हाज़िर थियो आहियां ऐं ज़ाहिर आहे हाज़िरी जो सबबु असांजा जेके सूर आहिनि, असांजा जेके दर्द ऐं पीड़ाऊं आहिनि, उहे ई आहिनि। सो बहरहाल असां जिन दर्दनि ऐं पीड़ाउनि जो शिकार आहियूं, उन्हनि दर्दनि ऐं पीड़ाउनि खे असांखे मुंहुं ॾियणो आहे, असांखे ई उन जो हल कढणो आहे। ऐं सच पुछो त हिकिड़ी दर्द जी माना इंतिहा आहे। दर्द पंहिंजे इंतिहा ते ईअं पहुतो आहे, निसार बलोच साईं वॾी महिरबानी, इसरार खोसो, लख लाइक लख कुर्ब। फ़िक्र लतीफ़ आहे, पर बुनियादी तौर ते सिंध जा दर्द आहिनि, सिंध जा सूर आहिनि। उहा सूर पचार करणी आहे निसार साईं, इसरार साईं ऐं सैफुल्ला ख़ान महिरबानी, मुस्तफ़ा दल। मुस्तफ़ा साईं, तव्हां ठीकु कयो, ख़ुशि आहियो, सभु ख़ैरु आहे? तव्हांजा कहिड़ा हाल आहिनि? सलामत हुजो सदाईं। असां साईं छो पियो थिए? असां जे वसीलनि ऐं असांजे दरियाहनि, बिस्मिल्लाह मुस्तफ़ा साईं, सदा जीए सिंध, सदा जीए लतीफ़। असांजो हौसलो आई मामा साईं तव्हांखे, पाण सभई हिकु ॿिए जो हौसलो आहियूं। सैफुल्ला ऐं मुज़फ़र अली खोखर साईं, असां सभई हिकु ॿिए जो हौसलो आहियूं। सिर्फ़ु आऊं हौसलो न आहियां। ॾिसो, असां सभई जेके हिकु ॿिए जा आहियूं, कारे ककर हेठि मुंहुं झेड़ींदे छॾिया, वाह निसार बलोच वाह। कारे ककर हेठि मुंहुं झेड़ींदे छॾिया, कारा कुंद हथनि में अड़ल वछेरा हेठि, थी तिनी सी ॾेठि मोटण जिनी मेणो। निसार बलोच ॼण त मूंखे हिकिड़ो मौज़ू ॾेई छॾियो आहे अहिड़ो जो वज़ीर अली लाशारी, लख कुर्ब लख एहसान, हिकिड़ो अहिड़ो मौज़ू ॾेई छॾियो आहे जो ॻाल्हि खणी खुटायो। अॼु असांजे हथनि में कारा कुंद आहिनि, माना कट चढ़ियल उहे कुंद, कुंदाक। आमिर हुसैन महिरबानी। ऐं जत असां जंगजू माण्हू न आहियूं, तंहिं करे जड़ा घोड़ा अड़ल वछेरा हेठि। असां जीअं त जंगजू माण्हू न आहियूं, असां पुरमुन माण्हू आहियूं, तंहिं करे असां जड़ा घोड़ा धारींदा आहियूं सुवारी जे लाइ। ऐं तव्हांखे ख़बर आहे त घोड़नि खे जंगी ट्रेनिंग ॾिबी आहे, ऐं जंगी ट्रेनिंग वसीले पोइ आहे जंग कबी आहे। ऐं घोड़नि खे ख़बर हूंदी आहे त किथां खां कीअं हलणो आहे, ऐं जॾहिं लॻाम खे छिकबो त उते कीअं टन हणणो आहे, कीअं पंहिंजो घुमाटी खाइणी आहे, कीअं दुश्मन ते वार करिणो आहे। हा, थी तिनी सी ॾेठि मोटण जिनी मेणो। सिंध अॼु इन जॻह ते पहुती आहे मुंहिंजा राणा निसार साईं, सिंध अॼु इन जॻह ते पहुती आहे, मोटण जिनी मेणो। हाणे मेणो बणिजी पियो आहे, छाकाणि त असांजो दरियाह जॾहिं खसियो थो वञे। दरियाह मतिलबु दरियाह रुॻो दरियाह त न आहे न, ही असांजो जियापो बि रुॻो न आहे, ही रुॻो असांजी तहज़ीब बि न आहे, पर ही दरियाह जी सां जेको ज़्यादती पई थिए, ही हिकिड़ी अहिड़े फितरत सां, अहिड़ो फितरत ते हिननि हमिलो कयो आहे, जेका फितरत असांजी माउ आहे, जेका फितरत असांखे पाले थी, जेका फितरत असां जे वसीले असां ज़िंदा आहियूं, ऐं उन फितरत ते हमलावर थिया आहिनि। हिननि खे ख़बर न आहे त फितरत एतिरी ताक़तवर थींदी आहे, ऐं फितरत वटि एॾो पावर आहे जो फितरत असांखे नीस ते नाबूद करे छॾींदी। असां वटि साईं रियाज़ हुसैन मलूखाणी पायो आहे, नवाज़ कुंभर, साईं नवाज़ कुंभर भले आयो, शफ़ीक महर अची वियो आहे।
हक़ीक़त हिन हाल जी जे ज़ाहिर करियां ज़री इसरार खोसे लिखियो आहे। लॻे माठ मिरनि खे ऐं डूंगर पवन ॾरी वञनि वण ॿरी ओभर ओभरे कीन खे रबनि नो। मालिक साईं तव्हां ख़ुशि चयो ठीकु कयो। मां त ससुई खोलियो वेठो मुज़फ़र अली खोखर। दादा महिरबानी, वॾी महिरबानी, ज़बरदस्त ॻाल्हियूं कोन्हनि, दर्द आहे, पीड़ा आहे, हिकिड़ो अंदर में हिकिड़ी जेका माना लतीफ़ साईं जूं जेके दर्द जूं जेके लतीफ़ साईं, हा अखियूं मल करे ठास त मन काढो मिहार ॾे, मोहन मन काढो मिहार ॾे। सो हाणे सिंध असांखे ॾींहं महशर ते बि यादि रहंदी। महबूब भली यादि न रहनि प्री ग़ुलाम रसूल अदा निसार साईं लख कुर्ब, शफ़ीक महर साईं लख कुर्ब। महबूब बि त तॾहिं रहंदा जॾहिं दरिया रहंदो, मुंहिंजी धरती रहंदी, मुंहिंजी सिंध रहंदी। महबूब तॾहिं रहंदा असां जूं मोहबतूं, असांजा प्यार ऐं असांजा हिक ॿिए सां झेड़ा। मुंहिंजा तोसां मेड़ा, मुंहिंजा तोसां झेड़ा। झेड़ा त ज़िंदगी आहे न, ऐं मोहबतूं बि ज़िंदगी आहे। हाणे उन ज़िंदगी में इहे सभई शयूं थियनि थियूं, पर जॾहिं ज़िंदगी ई न रही त पोइ इहे सभई जेके मामला आहिनि उहे बि असां वटि न रहंदा। ऐं उन्हनि सभिनी जो ज़ामिन मुल्क मिड़ियो ई मंसूर कोई कंदे केतिरा। मीर मुर्तज़ा नुआणी अदा भले आहे, मीर मुर्तज़ा ख़ान ख़ुशि आहीं, सभु ख़ैर आहे। शाहिद हुसैन चांडियो अबा भले। साईं अंब सदा सलामत हुजी, सुखियो हुजी। अॼु चाहियां थो त लाइन ते वठांव, मोकिलियांव थो रिक्वेस्ट, पोइ हाणे जेकॾहिं कुर्ब कंदो हवा थी वेंदी। कादिर सोलंगी मुंहिंजो महबूब अदा तोखे किताब नाविल जूं मुबारकूं हुजनि। ऐं वाजिद अली मल्ला अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। डॉक्टर आयतुल्ला जरवार, हैदर जरवार, काफ़ी संगत दोस्त अची विया आहिनि तमामु। साहिल मंज़ूर वालेकुम सलाम मुंहिंजा महबूब, वालेकुम सलाम। खे कारबो बि हिक ॿिए खे ऐं ॿिए सां दुआ सलाम कबी, पर सूर पचार घाव खेल कबी। हा बाबा सैफुल्ला सही थो चवे। दोस्त कमेंट पढ़नि पिया, वरी हर हिक जो जॾहिं कमेंट पढ़ां थो त वरी पोइ गुफ़्तगू में खलल पए थो। ऐं दोस्त ॾाढा सुठा अची विया आहिनि। अल्ताफ़ हुसैन लगारी ऐं निकील सजनानी। ओम नमस्ते बाबा निकील साईं, लख कुर्ब। सो मुंहिंजे धरतीअ सां जेको थी रहियो आहे उनजे लाइ कुझु दोस्तनि कारे ककर हेठि मूं जहिड़ी छॾिया, कारा कुंद हथनि में अड़नि बछेरा हेठि थी तिनी सी ॾेठि मोटर जिनी मेणो सिंध जो उन जॻह ते पहुती आहे। बिलाल साईं भले आयो। डॉक्टर महराज साईं लख लाइक आहे। अता चौपाण, अता साईं तव्हां ख़ुशि आहियो, सभु ख़ैर आहे। तव्हांजी पोस्टूं ॾाढियूं मज़ा आया हूंदियूं आहिनि। दिलि थी घुरे त दोस्त तव्हां ॻाल्हायो। असां त अहिड़ा सूर प्रचार कंदा रहूं था, कलम वसीले, ॻाल्हाइण वसीले, एहतजाज हर शइ में। यासीन चांडियो कुनरी लख लाइक कुनरी मां असांखे ॾिसे पियो। ऐं हिकिड़ी गुज़ारिश मां सभिनी खे कयां, जेके दोस्त तव्हां ॾिसो पिया त हीअ गुफ़्तगू ॾाढी अहम आहे, ॾाढी ज़रूरी आहे, तमामु ज़रूरी आहे। उनखे शेयर कंदा हलो। तव्हां पंहिंजे वाल ते महिरबानी करे शेयर कयो हिन गुफ़्तगू खे, त जीअं असांजा ॿुधंदड़ वधनि ऐं असां हिकिड़ी भरपूर गुफ़्तगू करे सघूं। ऐं चाहियां थो, मुंहिंजी कोशिशि हूंदी त को दोस्त लाइन ते वठां, उन खां बि असां पंहिंजो गुफ़्तगू उन सां करियूं ऐं उन खां पुछूं त असां सिंधी माण्हू अदाऊं नौकर तव्हांजो, पर असां वटि बिजली कान्हे। अवां ॻाल्हायो, असां ॿुधूं पिया। सिंधू बचायो, सिंधू बचायो। हाय 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 साईं अंब, साईं अंब गोपांग रुगो लतीफ़ साईं जो आशिक़ कोन्हे, पर साईं अंब गोपांग मुंहिंजे धरतीअ जो आशिक़ आहे। उमिरि जे हिन हिसे में अॼु बि हू पंहिंजी जिदोजहद जिथी आहे उन जिदोजहद खे लॻो पियो आहे। जावेद जूं जो रशीद अब्बास कलोड़ो सदाईं ख़ुशि हुजो साईं। नओं दिल शहर खां बाबा। बाबा बिस्मिल्लाह बाबा मनो कर। ज़ाहिद बगियार हाओ सलाम उनड़। इहो लतीफ़ साईं ते ऐं तोॾे मोकिलियां थो रिक्वेस्ट। अॼोकिन हालतुनि ऐं लतीफ़ साईं ते गुफ़्तगू करियूं ऐं लतीफ़ साईं जे पस मंज़र में गुफ़्तगू करियूं। चौपाण साईं सदा मौजूद, सदा ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं तव्हां मोकिलियां थो
रुकेश सलाम साईं। ऐं पोइ पाण मां सां त ॻाल्हायूं हिक ॿिए सां, मां सां त ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे ॾाढी। सिंध जंहिंजे लाइ चयो पियो वियो ख़लील साईं तव्हां बि लतीफ़ ते ॾाढो भलो ॻाल्हाईंदो, तव्हां ॾे बि रिक्वेस्ट मोकिलियां थो, पोइ हाणे क़बूल कयो न कयो, पर तव्हां पंहिंजी सेटिंग अहिड़ी रखी आहे, खुसा हूअं ई सेटिंग ईअं रखंदा आहिनि जो उन्हनि खे लाइन ते वठी न सघिजे। बाग अली जलपाणी हण भाला गड़ भाकुरे आॾी ढाल वढार मथां तेग तरार मार त मतारो थी मोहम्मद हुसैन साईं। हा शहीद बशीर ख़ान, यार अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर, यार अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर, जीव झुरी थो पवे, जीव माना दर्द जूं सभई कैफ़ियतूं उहे उहे ॼण त अंदर में ई ओतिजी थियूं अचनि। ऐं लतीफ़ साईं जो बैत थो यादि अचे जंहिंमें दर्द जूं सभई कैफ़ियतूं आहिनि। मुंहिंजा दोस्तो ऐं कंहिंखे जेकॾहिं खिकारे नथो सघां मथे हलिया त साईं वहीद मुराद बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह लुत्फ़ चान ॾियो सलाम। हा मां सां त आउं तव्हां ॾे मोकिलियां थो, रुकेश तव्हां ॾे मोकिलियां थो, ॾिसां अलाह करे शल अचे या हीअं कयो तव्हां मूंखे मोकिलियो, मोकिलियो मां सां त मूंखे मोकिलियो, तव्हां मोकिलियो रिक्वेस्ट। कंबर अबड़ो साईं, अली रज़ा राजपर साईं, सूफ़ी जमील अहमद साईं, ऐं वरी बि कोशिश करियां थो ऐं तोखे मोकिले त could not aid guest, this person was unable to join because of technical issues। अच्छा टेक्निकल इश्यूज़ आहिनि वासा त उनजे करे अलाए कहिड़ो टेक्निकल इशू आहे, असांजा जॾहिं बि थींदा आहिनि तॾहिं ईअं थींदो आहे। अली रज़ा राजपर ऐं मानिक बलोच बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह असदुल्ला असद सदको सदको मुंहिंजा महबूब। हा सजनानी साहब, हा दर धांस दरिया में जिथे लहरियूं कन लोड़ा अल्लाह। महबूब ॾाढा भला आया हो, प्रकाश रूपचंद, हा इलाही थियो आहे। मां सौट मुंहिंजो प्यार अली आयो आहे, प्यार अली लतीफ़ साईं ते ॻाल्हाईंदे सिंध ते ॻाल्हाईंदे वठे लाइन ते रुकेश त भला मोकिलियईं थो, जे सवलो हुजी त भला तूं कमेंट कर, मतां ईअं न हुजे त किथे रस्ते में हुजी ऐं तोॾे मोकिले ॾियां। की धरती मां की जर संदी सजणे साईं अंब मोकिलियो अल्लाह, की धरती मां की जर संदी सजणे हले आए वाझाए ॿिन्ही जेरनि विच में। की धरती मां की जर संदी सजणे धरती आ ॿी जेका महबूब जी ॼर आहे अंदरि सॼो ॼर थी वियो आहे, बाहि सां भरिजी वियो आहे। अली रज़ा राजपर पायो आहे, बाहि सां भरिजी वियो आहे, पर हले ऐं वाझाए। अॼु जीअं सिंधी क़ौम पई करे जिते ठठोलियूं कंदा हुआ असांजा नाम निहाद दानिश्वर नकाश बलोच, सिंधी क़ौम मोहला, सिंधी क़ौम डेडा, सिंधी क़ौम हीअं आहे, सिंधी क़ौम हीअं आहे, सिंधी क़ौम कुझु न कंदी, सिंधी क़ौम कुझु न कंदी, बिना क़यादत जे सिंध जे रोज़ाना अलाए केतिरनि शहरनि में नौजवान असांजा जिन खे मुछियुनि जी सावक बि कान आई आहे, जिन पटके वर बि न ॾिनो आहे, उहे काल था ॾियनि। हज़ारे माण्हू उन्हनि जे पोयां निकिरी था पवनि, पर ख़बर अथव मुंहिंजे मुर्शिद हादी लतीफ़ ऐं मुर्शिद उनखे हादी जे तनाज़ुर में वठां थो, हिदायत ॾींदड़ जे तनाज़ुर में वठां थो त लतीफ़ साईं असांजो उहो फ़लसफ़ी उहो मुफ़क्किर आहे जेको असांखे हिदायतूं ॾिए थो, असांखे सम्झाए थो त ज़िंदगी कीअं गुज़ारबी आहे, पंहिंजी क़ौमी ज़िंदगी समाजी ज़िंदगी कीअं गुज़ारबी आहे। ऐं जॾहिं तव्हां ते वक़्तु अची वञे, जॾहिं तव्हां ते तकलीफ़ अची वञे, जॾहिं तव्हां ते पीड़ा अची वञे, त पोइ तव्हांखे इज्तिमाई तौर ते कीअं वेहणो आहे। ऐं हिन दफ़े अवां महसूसु कयो आहे, गौर कयो पंहिंजो पाण ते, त हिन दफ़े लतीफ़ साईं जे फ़िक्र ते ॼण त अमल थी रहियो आहे। असांजूं न्याणियूं, असांजूं औरतूं उहे बि निकिरी पयूं आहिनि मैदान ते, जिन जे लाइ लतीफ़ साईं शाइरी कई, जिन जे लाइ फ़िक्र पेश कयो लतीफ़ साईं। सिंधी क़ौम खे अॼु खां 3 सदियूं खां बि डिघो अरसो थियो आहे, हिकिड़ी हस्ती आहे, हिकिड़ो मुफ़क्किर आहे जेको असांखे सम्झाए थो त बाबा तव्हांखे पंहिंजी ज़िंदगी खे गुज़ारणी आहे। असां सां वॾो ज़ुल्म आहे नकाश साईं, अली रज़ा राजपर साईं, प्रकाश साईं,
असां सां जेको अलमियो आहे उनजो सची बची त ऐं त छा हक़ असां कमु कयो हो करियूं था ऐं कंदासीं पिया बाक़ी नाम नियाद हा तव्हांखे पंहिंजी पति जो कमु करिणो आहे नकाश सही थो चई दोस्तनि खे गुज़ारिश छा त इहो वीडियो शेयर कयो त घणनि माण्हुनि ताईं पहुचे को न को असांजो अकाबर ईंदो असीं हुनखे लाइन ते वठंदासीं हुन सां गुफ़्तगू कंदासीं असांखे सम्झाईंदो ऐं ॼट आहियां मूंखे ख़बर न आहे पर को अकाबर ईंदो ऐं साईं वटि वेस ताईं अलाह कंदो लाइट अची वेंदी साईं अंब वटि बि लाइट अची वेंदी पोइ हुन साईं अंब साईं खे पाण ॿुधंदासीं एजाज़ सां ॾियो बसि एजाज़ साईं सदाई आबाद हुजो ख़ुशि हुजो इहो असांजी सिंध टीवी जो रिपोर्टर आहे पर लतीफ़ साहिब जो बि पार्क हुआ तो अलाए लाइट अथसि अलाए कान अथसि जेको दोस्त ॻाल्हाइणु घुरे थो मूंखे रिक्वेस्ट मोकिले ही रुगो मुंहिंजो प्रोग्राम न आहे ही प्रोग्राम असां सभिनी जो प्रोग्राम आहे छाकाणि त असां ॾाढो तकलीफ़ुनि में आहियूं डूंगर तूं ॾाढो ॾाढा ॾाढायूं करे मूं तन अंदरि कीअं वहे जीअं वण वठे वाढो इहो कर्म जो काढो न त पथर केरु पंधु करे कर्म जो काढो आहे ऐं डूंगर केरु आहे ओ जेके वेठा आहिनि लाहौर में जेके इस्लामाबाद में वेठा आहिनि जेके वेठा था पंहिंजे मुंहुं फ़ैसिला कनि कंहिंजा सिंधु दरिया जा सिंधु माथरी तहज़ीब जा जेके वेठा था फ़ैसिला कनि कि उहे अथव डूंगर उहे अथव ॾुखिया जबल आड़ तराशा आहड़ा डूंगर खे ॾाका ही उहे आहिनि उहे वेठा था फ़ैसिला कनि सिंधु दरिया जा फ़ैसिला जेको असांजो दरिया आहे रुगो असांजो दरिया न आहे पर उन्हनि जूं जेके 5 नदियूं आहिनि जिन मां हिकिड़ियूं खपायूं बाक़ी जेके बचियूं अथनि उहे बि सिंधु इंडस रिवर सिस्टम जो हिसो आहिनि ऐं सच त ही आहे त आलमी कानूननि तहत वाह छा वाटर छा का शाख छा पर हू हिकिड़ो नलके जो बोर बि नथा करे सघनि छाकाणि त जेको अंडरग्राउंड वाटर आहे जेको जड़ जो वाटर आहे उहो बि दरिया ई त ठाहींदा आहिनि दरिया बाबा रुगो पाणी जा वाकिरा न आहिनि दरिया समूरी जीवत जी ज़िंदगी आहिनि दरिया समूरी तहज़ीब जा धणी थींदा आहिनि उन्हनि खे जेकॾहिं उहा बंदि कंदो त दरिया तव्हां सां विढ़ंदा सिंधु अव्हां सां विढ़ंदो यादि रखे छॾियो हे जेके मथे तां ताक़त जे ज़ोर ते तव्हां असांजी दरिया खे बंदि करे अॼु मुंहिंजो ठटो बंबोर खां जॾहिं आउं पंधु थो करियां त जीउ झुरी थो पवे अंदरि छेतियूं आहे उते पीअण जे लाइ मुंहिंजे माण्हुनि वटि पाणी न आहे असां कहिड़े मुल्क में आहियूं जिते हिननि खे इंसाननि ते रहम नथो अचे विढ़ंदासीं का परवाह न आहे का परवाह न आहे घणेई बर्दाश्त कयोसीं घणेई सठोसीं हाणे दंग थी चुको अदा इन लख कुर्ब खादम लख कुर्ब मोहम्मद याकूब साईं लख कुर्ब सो तव्हां असां सां घणो कयो आहे असांजे दरियाहनि असांजे वसीलनि असांजी धरती हिकिड़ी मासूम धरती जेका हिन धरतीअ जे गोले ते मुंडीअ ते टिक वांगुरु आहे उन सां खोड़ कयो अथव मुंहिंजे थर मां कोयलो निकिरे थो तव्हां बिजली ठाहियो था उहा डायरेक्ट पाण वटि घुरायो था मुंहिंजे थर जे ॻोठनि में बिजली कान्हे का मुंहिंजो बदीन गैस थो पैदा करे समूरे मुल्क में उहा पहुचायो था मुंहिंजे बदीन जे ॻोठनि में गैस कोन्हे अड़े गैस त छा पर बदीन जी डेल्टा बर्बाद थी वई आहे सिजावल जी डेल्टा बर्बाद थी वई आहे 92% हिकिड़ी हद त ॾिसो 92% असांजी डेल्टा सुकड़जी ख़तम थी चुकी आहे असांजा 17 क्रीक्स हुआ क्रीक्स माना उहे छाड़ूं जिन वसीले सिंधु दरिया पहुचंदो हुयो समुंड सां ॿखे पवंदो हुयो बाबा रज़ाक ॿार चयो मोहम्मद याकूब साईं जिन दोस्तनि खे न खीकारे सघां हिकिड़ा ई आहे सभई महबूब हुयो ऐं पाण छा हिक ॿिए सां खीकारियूं हींअर कहिड़ी दुआ सलाम आहे हींअर त असां सां कंडीशन इहा आहे जो माफ़ी ॾिजो अलाए छो बार बार जीव भरिजी थो अचे असां एॾो असांखे हिननि ईअं सम्झी छॾियो आहे असां सां माना हिननि ईअं कयो आहे जो जीअं वणेनि ते कंदा असदुल्ला संजराणी
आओ पर इन्हनि खे ख़बर कोन्हे का, इन्हनि खे पतो कोन्हे को त जेके हमलावर आया उहे न आहिनि, असां आहियूं। जिन असांजे वतन सां वेर विधो ऐं असांखे फना करण जी कोशिशि कयूं उहे न आहिनि, असां आहियूं। असां ते बाज आहे, फितरत जी बाज आहे असां ते। दीदार अली बुगो लख कुर्ब वाहिद नबी आतिफ सफ़र लख लख कुर्ब दोस्तनि जा। सो ही जेके ॾूंगर बणिजी असांजे साम्हूं आया, ॾूंगर ॾुख संदाए प्री गजाए त चवां, अॼु चवां थो तव्हांखे, मूंखे ससुई सम्झो, थोरी देरि जे लाइ ससुई सम्झो। तव्हांखे तव्हां तव्हां प्री आहियो, मुंहिंजा महबूब आहियो, मुंहिंजा राणा आहियो, मुंहिंजा सभु कुझु आहियो। तव्हांखे दान थो ॾियां। विनी थे भवारियो, ॿिया फिंगा वरसंदा, अजीब हरकतूं अथई, अजीब ड्रामेबाज़ी अथई। मुल्क 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 जे नाले ते तूं मुंहिंजी तारीख़ी क़ौम खे फना करणु थो चाहीं, मुंहिंजी तारीख़ी क़ौम जे वजूद सां खेॾणु थो चाहीं। उहे तुंहिंजा विंगा जेके वर आहिनि उहे सभु सम्झूं था। चङी कान कया आहे, पेर विञाए प्रीअ जो चङो न कई। हीउ जेको मुंहिंजे इनकलाब जो पेर हुयो उहो तूं चङो कोन कयो। पर सिंधी क़ौम विञायल पेर खे ॻोल्हे लथो आहे। सच पुछो, अब्दुल गफ़ार जून जो साहिबु साईं असांजो ॾाढो वॾो शाइर मोतबर माण्हू आहे, साईं अहमद अली कुंबर महबूब माण्हू आहे। सो हिननि घणो कयो, सिंध सम्झी वई। उन्हनि सभिनी माण्हुनि खे बि सम्झ में ॻाल्हि अची वई, जेके नाम निहाद दानिश्वर जेके वेही चवंदा हुआ वहीद लाशारी ढुगो, बिल्कुलु असांजो मोहबत भरियो मेराण दरिया उन्हनि सां विड़े पियो। मुनाफ़िकनि जूं वायूं बताल थी वयूं आहिनि। बिल्कुलु इंजीनियर माशूक अली बिहार साईं, साईं वॾा वॾा वॾो ग़ुलाम हुसैन साईं, आमिर अंसारी साईं, मंसूर अहमद सूमरी ता त क़ुर्बान वञा, मुंहिंजो महबूब आहे। हाणे इहो असां सां थियो छो? ॾिसो, लतीफ़ साईं खां हिदायत वठो। लतीफ़ साईं खां अॼु जेको असीं कयूं पिया आहियूं, असां सां जबल जेका ॻाल्हि कई, जेको ॾूंगर ॾोरा पोइ पहिरीं चूंदसि पिरीअ खे, पाण पेर किथूं कया तिरियूं छिनियूं तो, राम न पई रूह में, कदुर मुंहिंजो को वाका कंदसि वो, मूंसी जबल थो झाड़ू करे वाका करे पई संद। त हीउ जेको जबल आहे, हीउ जेके ज़ालिम आहिनि मथे वेठा आहिनि, उहे उहे असां सां झाड़ू था कनि। असांजे अज़ीम लखें साल पुराणी जेका असांजी सिंधू नदी आहे उनखे सुकाइण जी कोशिशि था कनि। हिन खे इहा ख़बर कोन्हे का त नदियूं समुंडनि जो वाद थींदियूं आहिनि, नदियूं समुंडनि जूं आशिक़ थींदियूं आहिनि, किथां खां पंधु कंदियूं आहिनि। ऐं लियाकत लतीफ़ी महबूब साईं हक़ मौजूद, हक़ मौजूद हज़ारी मैल पंधु करे निसार बलोच। प्यारा ऑनलाइन वठो मुंहिंजा राणा, ही निसार साईं तव्हांखे बिल्कुलु वठां थो, कोशिशि कयां थो, पर हाणे मूं वटि तव्हांजो ऑप्शन कोन थो अचे। तव्हां मूंखे रिक्वेस्ट मोकिलियो, भला भला रिक्वेस्ट मोकिलियो त पोइ तव्हांखे वठां। कमेंट हलिया था वञनि, तंहिं करे जेकॾहिं कंहिं सां खीकार न करे सघां। हा, फ़क़ीराणे वेस अमुल ॾींहुं अण तोरिया आयो साईं असांजो ख़लील खोसो लतीफ़ चांडियो। कमेंट हलिया था वञनि, हेठि मथे थी था वञनि, पर ख़ैर जेके तव्हां जिन दोस्तनि वटि टाइम आहे उहे हिन कचहरी में ज़रूरु शामिल रहनि ऐं पंहिंजे हिन वीडियो खे शेयर कयो। पाण कचहरी कंदासीं। हाणे हिकिड़ो मरहलो थो अचे, ॾाढो ॾाढो आम मरहलो थो अचे, कीजे कढिया पार ॾुखीअ ॾूंगर पाण में, कीजे कढिया पार ॾुखीअ ॾूंगर पाण में, सुणी सा तवार मिरूं पिया मामरे। साईं निसार जी अची वई आहे रिक्वेस्ट, एक्सेप्ट कयूं। कीजे कढिया पार ॾुखीअ ॾूंगर पाण में, सुणी सा तवार मिरूं पिया मामरे। अॼु जॾहिं असां हिक ॿिए सां गॾिजी जॾहिं सूर पचार कयूं था, हीउ जेको ॾूंगर जेको मथे वेठा आहिनि, जिन असांजी सिंधू दरिया खे बंदि करण जी साज़िश कई आहे, हुन ते कमु कंदा रहनि था, हुन ते ड्रामेबाज़ियूं जारी ऐं सारी आहिनि। ॿिए कंहिं दोस्त जी शायदि रिक्वेस्ट आहे, ॾिसां केरु आहे। आमिर अंसारी
शायदि साईं आमिर अंसारी बि हुन में अचणु थो घुरे साईं खे बि एक्सेप्ट कयूं था पर हाणे आउं सम्झां थो त हिकिड़े खे ई करे सघे थो साईं न पिया थियो अलाए छो तो ॾिसूं त हू अॼु अचे थो असां वटि या नथो अचे हाणे असां जॾहिं सिंध ससी माना सिंध कीजे कढिया पार ॾुखिए ॾूंगर पान में सुणी सा तवार मिरूं पिया मामरे जबल ऐं ससी जॾहिं रोअण शुरू कयो त मिरूं आयो त ही जानदार शइ आहे इनखे खावां ॾिठे हुनजो जॾहिं दर्द त हुनखे हैरत वरितो मामरे में पइजी वियो वञे पिणा जा पुट हिनजो एॾो वॾो दर्द ही त मिरुनि सां बि वियल आहे माना जंहिं जानवर जो नालो वठंदे असांखे फिकाई थींदी आहे उन्हनि खां बि वियल आहिनि ऐं हिननि खे हया शर्म नथो अचे त जिन माण्हुनि ही मुल्क ठाहियो जिन माण्हुनि मुल्क खे वजूद ॾिनो उन्हनि माण्हुनि खां असीं पाणी पिया खासीं पाणी यज़ीद खसियो हुयो यज़ीद पाणी खसियो हुयो ऐं उनजी ही पैरवी करे ऐं असांखां पाणी खसण जी कोशिशि था कनि सुबुह जा महबूब दोस्त लाइन ते छो न पिया अची सघनि ख़बर नाहे हाणे भला ॾिसूं दोस्त ज़ुल्फ़कार अली साईं भले आयव हाणे मन एक्सेप्ट थियो हा हाणे थिया त आहियो पाण लाइन ते अचो था या नथा अचो पर बहरहाल तव्हांखे एक्सेप्ट करे छॾियो आहे हाणे मसइलो ही आहे त असां सिंधी माण्हू हिननि खे चरियो करे विधो अथऊं हिननि सम्झो त हिननि में असां आइस हीरोइन ऐं इन क़िस्म जा नशा बरकत अली साईं भले आयो ज़ुल्फ़कार अली साईं भले आयो असां हिननि खे आइस अलाए छा छा नशनि जे हवाले करे छॾींदासीं ही बसि मरी वियल क़ौम हूंदी ऐं हिन हिन ही असांखे कुझु न करे सघंदी हैरान थी विया आहिनि त ही छा आहे ज़ाले मुड़ुस निकिरी पिया आहिनि ॿारे बचे निकिरी पिया आहिनि जंहिं पट खे वर ॾिनो आहे उहो ॿाहिरि निकिरी पियो आहे असांजा नौजवान जेके कंहिं मख़सूस सियासी जमायत सां या कंहिं जमायत सां तालुक नथा रखनि उहे बि सिंधु दरिया जी वेड़ विढ़ण जे लाइ रोडनि ते निकिरी था पवनि फायरूं था कटियूं शेल था हणूं गोलियूं था हणूं फायरिंगूं था करियूं हुननि ते लठनि सां तशदुद था करियूं मुड़नि नथा मोटर जिनी मेणो थी थो पवे हुननि जे लाइ जीअं पहिरियों असांखे बैत दोस्त ॿुधायो हुयो त कारे ककर हेठि मूं जहिड़ी छॾिया कारा कुंद हथनि में अड़ल वचेरा हेठि थी तिनी सी ॾेठि मोटर जिनी मेणो फैसले जो वक़्तु अची वियो अथव मुंहिंजा महबूब फैसले जो वक़्तु अची वियो अथव जंहिं मुस्तक़िल मिज़ाजी सां पुरमुन नमूने सां तव्हां जिदोजहद जी इब्तिदा कई आहे त यकीनन तव्हां इन जिदोजहद में सोभारा थींदव हालार वासवानी आयो आहे के मेरा मोकिलियांसि थो जेकॾहिं उहो ॻाल्हाए त मोकिलियांसि थो हूंदुसि मूड ॻाल्हाइण जो आहे मूडी माण्हू हूंदुसि मूड ॻाल्हाइण जो त अॼु हालतुनि ते फ़िक्र लतीफ़ जे तराज़ुर में ज़रूरु ॻाल्हाईंदो ॾिसूं त दोस्त जेकॾहिं फ्री हूंदो त अज़हर मार हक़ मौजूद मुर्शिद बरकत अली चालियो साईं भले आयो मिरूं पिया मामरे हा साईं मंसूर साईं मिरूं पिया मामरे ऐं इहा का आमरवादी ॻाल्हि कान्हे तमामु वॾी ॻाल्हि आहे मिरूं बि मामरे में पइजी था वञनि पर मिरुनि खां बि वियल आहिनि जो हिननि खे हैरत नथी वठे ऐं मामरे में नथा पवनि त असांजी समूरी डेल्टा कोटड़ी खां हेठि असांजी ज़िंदगी हिननि बर्बाद करे छॾी आहे मथे बि ज़िंदगी असांजी का सुखी कोन्हे का मथे बि का ज़िंदगी असांजी का आइडियल कोन्हे का पर भला कुझु न कुझु पाणी जो फुफड़ो ईंदो हुयो त असांजो को जहान हली पवंदो पर हाणे त हिननि इहो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे जो अते पाणी आहे कोन गुज़र ॿिनि टिनि ॾहाकनि खां वठी कोटड़ी डाउन स्ट्रीम में पाणी वञे कोन थो नतीजे में हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में गौर सां ॿुधिजो इंतिहाई गौर सां ॻाल्हि आहे तव्हांखे ख़बर आहे डेल्टा रुॻो पाणीअ जे छोड़ जो नालो न आहे जिथे सिंधु दरिया वञी समुंड सां ॿखे थो पवे पाणी सिर्फ़ु इन वाकिरे जो नालो न आहे सिंधु दरिया सिर्फ़ु इन छोड़ जो नालो न आहे मुंहिंजे हादी लतीफ़ मुंहिंजे रहबर जंहिं रहबरी कई आहे उहो बण जे ढोरे वेंदो हो हितां खां थी राजस्थान वेंदो हुयो बंबोर में वेही त 5 ससुई जा सुर लिखिया आहिनि साम्हूं बि किथे लिखियो हुई मुंहिंजे सिंध जी डेल्टा ते श्री राग किथे लिखियो हुई मुंहिंजे सिंध जी डेल्टा ते कापाइती किथे लिखियो हुई मुंहिंजे सिंध जी डेल्टा ते हीअ रुॻो दरिया बंदि थोरा पिया कनि असांजे फ़िक्र ते हिननि लत ॾिनी आहे मुंहिंजे लतीफ़ साईं जे तकियनि उनजी फ़िक्र ऐं उन जा जेके माॻ हुआ जिथे लतीफ़ साईं वेंदो हुयो जिथे चकर ॾींदो हुयो
उनखे इन्हनि ख़तम करण जी कोशिश कई आहे। ये वॾा शातिर दुश्मन आहिनि असांजा, एॾा ख़तरनाक ऐं शातिर दुश्मन आहिनि जो हिननि खे ख़बर आहे त क़ौमुनि खे रुॻो इहे मथां जेके फ़ैसिला कनि था फ़ैसिलनि वसीले ख़तम न कबो, पर हुननि जे फ़िक्र खे ई असीं ख़तम करे छॾियूं, पर हिनखे ख़बर कोन्हे का तव्हांजी सिंधी क़ौम सां पालो पियो आहे, तव्हांजो सिंधी क़ौम सां तव्हां संदरा ॿधा आहिनि। ऐं सिंधी क़ौम तारीख़ में कॾहिं बि कंहिं ॿी क़ौम ते लश्करकशी त कोन कई आहे, पर पंहिंजे वतन जे लाइ ईअं विड़ी आहे जो मकलीअ जा माग, सूंड जा कब्रिस्तान ऐं ही जेके असांजी उलियान जे दरगाहनि ते जॾहिं अवां ॾिसो था, लख कुर्ब अमीर बख़्शियां ॾियो, अमीर बख़्शियां ॾियो साईं, लख कुर्ब ऐसा त ही जेके तव्हां वॾा वॾा कब्रिस्तान ॾिसो था, उनखे ख़ैर असां त खणी करे छॾियो हुजे सूफ़ी बुज़ुर्ग, पर इहे असांजा जर्नेल हुआ। चपे चपे ते सिंध विड़ी, पंहिंजी बका जी जंग विड़ी ऐं पंहिंजो पाण खे अॼु ताईं क़ाइमु रखियो आहे। पर अॼु जे दौर जी जेका जंग आहे उहा ॾाढी संगीन आहे, उहा मल्टीपल जंग आहे, घण तरफ़ी जंग आहे। उन घण तरफ़ी जंग मां असां ॾाहप, सम्झ, सोच, इतिहाद, ॿधी मुसलसिल जिदोजहद वसीले ई निकिरी सघूं था। ही जेके एहतजाज थी रहिया आहिनि, इहे एहतजाज शुरूआत या का कुली तहरीक कान्हे का। कंहिं दोस्त जी रिक्वेस्ट आहे, ॾिसूं था निसार बलोच जी एक्सेप्ट कयां थो निसार साईं, पर ख़बर न आहे छो पंहिंजो वरी तव्हां अचो कोन था, या तव्हां वटि नेट जो मसइलो आहे या मूं वटि नेट जो मसइलो आहे। तहज़ीबुनि जो राखो हो, तारीख़ हुयसि जंहिं ते वेद लिखाइणा हुआ। ला ला एजाज़ साईं, दुनिया जा पहिरियां किताब वेद सिंधु दरिया जे किनारनि सां वेही लिखिया विया हुआ। अची वियो आहे असांजी साईं, तव्हां ॾिसण में न पिया अचो, लाइट जो मसइलो अथव या छा, पर थोरो वेट कयूं था, थोरो वेट कयूं था, मन तव्हां अची वञो। हेलो, हा गली आवाज़ त तव्हांजो अचे पियो, पर तव्हांजी सूरत मुबारक कोन पई अचे। सूरत मुबारक हिकिड़े पासे रखो, आवाज़ अचे पियो त जी बिस्मिल्लाह कयूं। न उहो त हिकिड़े पासे कोन रखिबो, छाकाणि न सूरत जो बि त दीदार कयूं न, दोस्त चाहींदा त असीं सूरत जो बि दीदार कयूं। लाइट कोन्हे छा तव्हां वटि? लाइट आहे मूं वटि फुल, हाणे ॾिसो। न लाइट खोलियो न, तव्हां लाइट खोलींदो, तव्हांजे साम्हूं बल्ब हुजे, पोयां बल्ब न हुजे, साम्हूं बल्ब हुजे त तव्हांजी सूरत अची वेंदी। साईं अहमद अली साबिर खे पेरनि ते हथ, हक़ मौजूद। ऐं दोस्तनि खे इहा गुज़ारिश कयां त इनखे शेयर कंदा हलो। गनी अमान चांडियो जेको लतीफ़ साईं जेको चवंदो आहे वतन माना सिंध, मुंहिंजो न्याणो आहे ऐं चवंदो आहे वतन माना सिंध, चाहियां थो उनखे लाइन ते वठां, पर हू अलाए छो मुंहिंजे आॾो ॻाल्हाईंदो आहे, हूअं सॼी सिंध जो त महबूब आहे, पर उनखे बि मोकिलियां थो रिक्वेस्ट, मथां क़बूल थिए। साईं तव्हांजी वीडियो छो नथी अचे? तव्हांजी वीडियो अचे या वरी तव्हां नई सिम खे रिक्वेस्ट कयो, तव्हांजो ब्लैक पियो अचे, तव्हां मूंखे नई सिम रिक्वेस्ट कयो महिरबानी करे। हेलो, साईं निसार बलोच साहब, तव्हांजी वीडियो नथी अचे, मुंहिंजा राणा वीडियो नथी अचे तव्हांजी। साईं तव्हां साईं सिर्फ़ु या त तव्हां वटि सिग्नल जो प्रॉब्लम आहे या त कोई टेक्निकल फॉल्ट आहे। मूं वटि हिते सर्विस बि पूरी अथव। न, पोइ तव्हांजी वीडियो अचणु खपे। मूं वटि को टेक्निकल मसइलो कोन्हे, मूं वटि भला DSLR आवाज़ लॻा ऐं 4G आवाज़ 4G मूं वटि आवाज़ अचे अलॻि। आवाज़ त तव्हांजो अचे थो, पर हुनजे लाइ वीडियो जो अचणु बि ज़रूरी आहे। ऐं कोशिशि कयां पियो तव्हां ताईं वीडियो पूरो अचे। हाणे मोबाइल फोन जे थ्रू आहे ऐं पाण रिस्ट्रिक्ट बि थोरो थियल आहियूं, छो त सिंध दुश्मन कुवतूं चाहिनि थियूं त जेके माण्हू सिंध धरती जे लाइ पंहिंजी अमड़ जे लाइ ॻाल्हाइनि था त उन्हनि खे रिस्ट्रिक्ट कयो हुजे। मुंहिंजी ID हूअं ई रिस्ट्रिक्ट थियल अथव काफ़ी अच्छा, हिननि पोइ मसइलनि जे करे। जे करे तव्हांजी वीडियो नथी अचे त हाणे तव्हां उहा जेसि ताईं रिस्ट्रिक्शन्स उहे ख़तमु थियनि त पंहिंजो तेसि ताईं वीडियो खां सवाइ पंहिंजी गुफ़्तगू उहा टेस्ट न ॾींदी, रुॻो आवाज़ ईंदो। ऐं तव्हां पंहिंजो जेसि ताईं न कुझु दोस्त तव्हांजो चए था शायदि मैसेज कनि पिया। हाणे मूं लुत्फ़ चांडिया जो हिकिड़ो मैसेज पढ़ियो आहे, पंहिंजो कमेंट पढ़ियो त क्लियर आहे निसार। हाणे शायदि निसार नज़र अचे पियो कुझु दोस्तनि खे। एजाज़ चांडियो बि लिखे पियो शायदि, त ऐं क्लियर अचां पियो हुनखे नज़र त हक़ मौजूद वसंदड़ ॿी में दोस्तो जेके दोस्त ॾिसी सघनि पिया सदा मौजूद, पर साईं मूंखे कोन पिया ॾिसण में अचो, ख़बर न आहे छा आहे। नज़र निसार नज़र अचे पियो, निसार तव्हांखे नज़र अचे पियो, मूंखे छो नथो अचे ख़बर न आहे। हा साईं निसार साईं, लतीफ़ साईं असांखे जिदोजहद जा कहिड़ा ॾस थो ॾिए, जेके ॾिसण में अचे पियो त वाह वाह ॾाढो ज़बरदस्त।
साईं लतीफ़ साईं हाणे हक़ मौजूद वसंदड़ मींहं में, उन खां पोइ इहो त लतीफ़ साईं जंहिं सिंध खे अलामती तौर ते पेश कयो आहे त घिड़ी घड़ो हथ करे अलाही तोहार, त जी हा। जेका सिंध जी मौजूदा सूरत हाल आहे उन ते चवे थो लतीफ़ साईं त घिड़ी घड़ो हथ करे, ई नंढड़ो मुहारो बि अची वियो आहे हिन ते वीडियो ते, घिड़ी घड़ो हथ करे अलाही तोहार, लखे चोचस लोहणियूं थेलियूं थनऊं धार, चूड़ा बीड़ा चिक में लुड़ में लुढ़ियस वार, मिड़िया मछ हज़ार, भाङा थींदी सुहिणी। सो बेटा जेको पर लतीफ़ हिनखे थोरो साईं दुरुस्त कबो, निसार साईं हिनखे थोरो दुरुस्त कबो, घिड़ी घड़ो हथ करे इलाही तुहार, हा बिल्कुलु बिल्कुलु जंग जंग जग जर के के वात वात में में सॉरी जग जर के वात में शिष्य के शिष्य खे सीसार। सीसा। हा हा जंग जर सॉरी जंग जर के वात में शिष्य के सीसार, लखे चूड़ा चोचस लो न चूड़ा बीड़ा मीरा चिक चिक में में लुड़ लुड़ में में लुढ़े लुढ़स सवार, वार, लुड़ में लुढ़े सवार, लखे चोटस लोहड़ियूं थेलियूं थेलियूं थरनूं धार, धार, मिड़िया मछ हज़ार, भाङ भाङा थींदी सुहिणी पर सुहिणी भाङा न न थींदी। थींदी। इहो एग्ज़ैक्टली जेको शइ आउं चवणु चाहियां थो त भाङा सुहिणी न थींदी, छो त इलामत जे तौर ते लतीफ़ साईं सिंध खे खयो आहे। सिंध जा जेसि ताईं हीअ ॾिसो तव्हांजी हिन ते लाइव ते अलाए केतिरा सिंध जा उहे हिलाली पुट अची विया आहिनि, इन मां इहो अंदाज़ो आहे त सिंध जा हिलाली पुट पंहिंजी माउ जे बका लाइ पंहिंजे सिद्धू दरिया बादशाह जे बकाउ जे लाइ विढ़ंदा ऐं पंहिंजे साह जी आख़िरी हिचकी ताईं विढ़ंदा। त जेकॾहिं साह जी आख़िरी ताईं हिडकी ताईं विढ़ण वारा सिंधी ऐं सिंध जा पुट मौजूदु आहिनि त सिंध कॾहिं भाङा न थींदी। त मूं जस्ट इलामत निगारी तो लतीफ़ साईं जे इन बैत खे कोट कयो हुयो। ॾाढो ज़बरदस्त। हाणे तव्हां छा था सम्झो, असां वटि अक्सर इहा तनक़ीद हलंदी रहंदी हुई त बाबा सिंध जो माण्हू काहिल आहे, सिंध जो माण्हू को कमु नथो करे, सिंध जो माण्हू हिकिड़ी डेड क़ौम आहे, मरी वियल क़ौम आहे, सिंधी माण्हू कुझु न करे सघंदा। पर हिन वक़्तु कुझु क़यादतूं ज़रूरु आहिनि, पर के एहतिजाज अहिड़ा था ॾिसजनि जेके बिना क़यादत जे वॾे पैमाने ते हज़ारनि जी तइदाद में असांजा नौजवान छोकिरा उहे ऑर्गेनाइज़ कनि था ऐं हज़ारनि जी तइदाद में हू रोडनि ते निकिरी अचनि था। इहो साईं इन जो पस मंज़र छा आहे जो सिंधी क़ौम ईअं निकिरी पई आहे? साईं ॾिसो न, हाणे जेसि ताईं जेको जंहिं जदोजहद कई आहे, जेको विढ़ियो आहे त सिंध जो नौजवान विढ़ियो आहे। ऐं हेसि ताईं सभ खां वॾो ऐं ॿिए पासे वञा ई नथो, ऐं तव्हांजे हिन सिर्फ़ु लाइव जेको ही तमामु माना सिंध जे कास जे लाइ ही असांखे ऑनलाइन वरितो आहे, उन मां ई जेके दोस्त मैसेज कनि पिया, कमेंट कनि पिया, ही सॼी सिंध जी यूथ आहे। ऐं सिंध जी यूथ जेका आहे उहा सिंध जे लाइ सिंध जी एडवोकेसी करे पई, सिंध जे हक़नि जे लाइ विढ़े पई ऐं बरसर पेकार आहे इन्हनि इन रियासत सां, उन्हनि धुरियुनि सां, जिन्हनि धुरियुनि जे लाइ विढ़ण त मुंहिंजे ख़्याल में उहे उन्हनि माण्हुनि खे खपंदो हुयो जेके सिंध जो मैंडेट खणी, सिंध जो वोट खणी, सिंध जो वोट बैंक खणी, सिंधी माण्हुनि जो वोट बैंक खणी जेके अची इक़्तिदार में अची वेही रहिया, उहे विढ़नि नथा। विढ़े त सिंध पई, सिंध जो नौजवान नसुल पियो विढ़े। केरु थो चवे त सिंध जो नौजवान नसुल नथो विढ़े? इहा उन्हनि माण्हुनि जी शायदि भुल आहे, या इहा असां माण्हुनि खे इन असांजी जदोजहद में हिकिड़ो इहो बि पंहिंजो हिसो विझणो पवंदो। असां सभ खां वॾो इहो हिसो विझूं, असां पंहिंजे नौजवान खे मञूं। असांजो नौजवान सिंध जे लाइ विढ़े पियो, सिंध जे लाइ लिखे पियो, हर मुहाज़ ते। ॾिसो न, हाणे हर कंहिं नौजवान जो पंहिंजो मुहाज़ आहे, पंहिंजे मुहाज़ ते विढ़े पियो ऐं सिंध जे नौजवान इंतिहाई शानदार कमु कयो आहे ऐं सिंध जे लाइ तमामु बहितर अंदाज़ में विढ़े पियो। इहा चवंदा न, उहो मूंखे किताब में पढ़ियो हुयो त जेकॾहिं तव्हांजे वहंदड़ दरिया में किथे का मच्छी मरे वञे, मच्छी मरी थी वञे ऐं जेकॾहिं तव्हां साम्राज्यत जो शिकार आहियो त ईअं सम्झो उहा साम्राज्यत जी हिकिड़ी चाल आहे जो तव्हांजे दरिया में का मच्छी मरी वई। सो असांजो सिंधू दरिया आहे, इहो असांजो शहरग आहे, असांजो दरिया बादशाह आहे, असांजी ज़िंदगी जो जियापो आहे, असांजे जीअण जो सामान आहे। असांजे जीअण जे सामान ते ईअं राताओ हणंदा, इहा हिननि जी खाम ख़्याली आहे। चयो न बुखारी त चणा कोन आहियूं, जे आहियूं त रुक जा, चॿाड़े सघो था त बेशक चॿाड़ियो। तो ही हिकिड़ी हिननि पहल कई आहे सिंधू दरिया जी शहरग ते माना राताओ हणण जी। सो सिंध जो नौजवान अॻियां आहे, तव्हां पारां अज़ीम इंसान असां सां गॾु आहिनि। सो ही सिंध जी जदोजहद पहिरियां, छो त ही असांखे अॻे बि सम्झंदा रहिया आहिनि त ही जीअं कुझु ॾींहं अॻु में हिकिड़ो हिननि जो बयानु आयो आहे त ही शर्पसंद आहिनि।
बाबा जेकॾहिं शर पसंदि आहे त हिकिड़ो नंढड़ो ॿारु पंहिंजे स्कूल मां नारो हणी धरती जो निकिरे थो, छा उहो शर पसंदि आहे? हिननि जी नज़र में हर उहो माण्हू शर पसंदि आहे जेको माण्हू पंहिंजे हक़नि, पंहिंजी धरती, पंहिंजे फंडामेंटल राइट्स जे लाइ ॻाल्हाए थो, उहो शर पसंदि आहे। सो ठीकु आहे, इहो त चवंदी आहे रियासत, रियासत चवंदी रहे, पर असां अॻे पोइ सिंध जो नारो हणंदासीं, असांजो जियापो सिंध आहे। जी साईं। मुस्तक़बिल में छा पिया ॾिसो त हीउ जेको असां ते हेॾी सारी जंग आहे, या जंग न पर असांजे ख़ात्मे जो जेको हिननि प्लान कयो आहे मुकमिल तौर ते, हिन धरतीअ खे, हिन धरतीअ जे दरिया खे जेको ख़तमु करण जी हिननि साज़िश सटी आहे, त उनखे सिंध कीअं मुंहुं ॾेई सघे थी? तव्हां जूं सिंध जे लाइ तजवीज़ूं कहिड़ियूं आहिनि? ऐं सिंध हिकिड़ी मुनज़म जदोजहद करे पई, हर प्लेटफॉर्म तां सिंध जो आवाज़ उथे पियो, सिंध जो नौजवान, सिंध जो बच्चो ॿुढो, इवन देन सिंध जो जेको ईंदड़ नसुल आहे। हाणे त हिननि माण्हुनि खे इहा बि ख़बर पइजी सिंध जो ईंदड़, असांजे केतिरनि स्कूलनि मां ॿारनि जेके पंहिंजे मुंहुं रैलियूं कढियूं आहिनि, केतिरनि ॿारनि पंहिंजे मुंहुं वीडियो ठाहे रखियूं आहिनि, असां सिंधू धरतीअ ते को बि कैनाल असां तस्लीम ई नथा कयूं, असां मञूं ई नथा उन शइ खे। मुस्तक़बिल ॾिसो न, सिंधू दरिया हिकिड़ो अहिड़ो ही दरिया को हिकिड़ो पाणी जो वहिकिरो न आहे, ही दरिया सिंधी क़ौम जो, सिंध जे नसुल जो, सिंध जे आईंदे जो हिकिड़ो पीउ आहे जेको हुननि खे पाले रहियो आहे। उन जे लाइ जेकॾहिं असांजी सिंध न निकिरंदी त तव्हां छा था सम्झो? ही इंतिहाई पुरअमन सिंध जो हिकिड़ो मैसेज आहे उन्हनि धुरियुनि जे ॾांहुं, उन्हनि धुरियुनि जे लाइ जेके सिंध खे ईअं सम्झनि था त को ही को माले गनीमत आहे जंहिंखे लुटियो वेंदो, जी पुराणे दौर में लुटियो वेंदो हो। हाणे सिंध सुजाॻ आहे, सिंध जो नौजवान नसुल पंहिंजी धरती, पंहिंजी माउ सां गॾु बीठो आहे, ऐं इंतिहाई बुरा नतीजा निकिरंदा जेकॾहिं ही पंहिंजे इन्हनि छसनि हरकतनि खां बाज़ न आया। ऐं जेकॾहिं इन्हनि इहो अञा बि सम्झो त सिंध का कमज़ोर धरती आहे, त सिंध तोड़े जो थधी आहे, सिंध जो नौजवान नसुल थधो आहे, हू मल्टीग्रेड शयुनि में ॿिए पासे बि फाथल आहे। पर जॾहिं धरती ते वार थींदो आहे तॾहिं तारीख़ शायदि सिंध जे नौजवान नसुल मज़ाहमत कई आहे, ऐं मूंखे पूरो यकीन आहे सिंध जे नौजवान नसुल ते उहो उथंदो ऐं पंहिंजी धरती जी सभ खां दंगनि ऐं नंगनि जी सभ खां वॾी जेको आहे सो हिफ़ाज़त कंदो ऐं उनजे बका जे लाइ विढ़ंदो। मूंखे पूरो यकीन आहे। बिल्कुलु ज़बरदस्त ऐं सॼी सिंधी क़ौम वांगुरु पुरअमन आहे ऐं पुरउमीद आहे त असां दरिया ते को कंप्रोमाइज़ कोन कंदासीं, छाकाणि त दरिया असांजी ज़िंदगी आहे, दरिया असांजो साह आहे, दरिया असांजी बका आहे। ऐं दरिया एग्ज़ैक्टली सॉरी फॉर इंटरप्ट यू, त मूं पहिरियां बि चयो त ही को पाणी जो वहिकिरो थोरी आहे, ही असांजी ज़िंदगी आहे, असांजो बाबा आहे, ही बादशाह आहे दरिया। ही दरिया वहंदो तॾहिं असां हूंदासीं न, जॾहिं ही दरिया वहंदो ई न ॾाढो सुहिणो असांजो बाबा आहे। ऐं बाबा वारो जुमिलो मूंखे ॾाढो वणियो तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ो ज़मानो हूंदो हुयो, अञा अंग्रेज़ दौर कोन हुयो, ऐं सिंधु दरिया आज़ादी सां वहंदो हुयो, ऐं हुनजा कई वहकिरा हूंदा हुआ, सिंध में सवनि जी तादाद में हुनजा वहकिरा हूंदा हुआ। पोइ जॾहिं वही ईंदो मथां कैलाश ऐं तिब्बत खां ऐं मानसरोवर जेका ढंढ आहे उतां खां चीन वारे इलाइक़नि खां थींदो, इंडिया खां थींदो, पोइ जॾहिं असां वटि नादरन एरिया जे जबलनि खे, उनजे चश्मनि खे पाण सां गॾु खणी जॾहिं सिंध में दाख़िल थींदो हुयो, त असां वटि असांजी सिंध जूं औरतूं खथूरी, पताशा, लौंग ऐं फोटा खणी दरिया ऐं गुल खणी दरिया बादशाह खे आचींदियूं हुयूं ऐं ईज चवंदियूं हुयूं, ईज चवंदियूं, हिक ॻोठ खां ॿिए ॻोठ ताईं हुनखे पहुचाए ईंदियूं हुयूं। उतां खां वरी असांजूं ॿियूं औरतूं हुनखे खणी दरिया सां गॾु हलंदियूं हुयूं, हुनखे गुल आचींदियूं, ॿिए ॻोठ ताईं पहुचाईंदियूं। माना असां जल पूॼा कंदा हुआसीं, माना पाणीअ जी असीं पूॼा कंदा हुआसीं, ऐं दुनिया समूरी पाणीअ जी पूॼा कई वेंदी आहे, छाकाणि त पाणी ज़िंदगी आहे, न रुॻो ज़िंदगी आहे। पर अॼु जेको ही तव्हां दुनिया ॾिसो था, उहा समूरी दुनिया उन पाणी जे करे क़ाइमु आहे। पर जेकॾहिं पाणी कंहिं क़ौम खां तव्हां खसे था छॾियो, त दरअसल तव्हां उन क़ौम खे क़त्ल करण जी संगीन हिकिड़ी घटिया क़िस्म जी साज़िश था कयो। सो बि सिंधी क़ौम जंहिं वटि रहबर लतीफ़ आहे, जंहिं वटि साईं जीएम सैद आहे, जंहिं वटि पली जो साहिबु आहे, जंहिं वटि असांजो शहीद बशीर ख़ान कुरैशी हुयो, जंहिं वटि असां वटि मतिलबु उहा कहिड़ी शइ आहे जेका असां वटि कोन्हे। फिक्र असां वटि मौजूदु आहे, क़ौमी तश्कील असां वठी चुका आहियूं, ऐं जिदोजहद जा असांखे सभई पुरअमन जेके गुर आहिनि उहे सभु असांखे अचनि था। अॼु तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ी आलमी कॉन्फ्रेंस हुई, जंहिंमें 8 मुल्क उथी बि नो मोर कैनाल्स ऑन इंडस रिवर जा उन्हनि नारा हया उन कॉन्फ्रेंस दौरान। सिंध जे नौजवान जंहिं तरीक़े सां सिंधु दरिया जे केस ऐं सिंध सां थींदड़ ज़ुल्मनि खे
जंहिं नमूने सां आलमी सतह ते रिकग्नाइज़ कयो आहे तंहिंखां पोइ हिन ॻाल्हि ते पहुचणु तमामु आसान आहे त कंहिं बि क़ीमत ते असां हिननि खे दरिया ते धाड़ो हणण न ॾींदासीं ऐं इहे जेके केनाल आहिनि हिकिड़ी ॿी अवां सां ॻाल्हि मिसाल सां आउं करे छॾियां जी जी आउं वियो आहे नॉर्दर्न एरिया में वियो आहे ख़ासि तौर ते मूंखे को घुमण जो शौक़ु कोन हुयो पर आउं वियो हुउसि त दरिया फॉर्मेशन कीअं थो वठे पोइ आउं हलियो वियोसि चाइना बॉर्डर ते हलियो वियोसि पोइ कारान ऐं इहे सभु इलाइक़ा बाबूसर टाप ऐं पंहिंजो इहे सभु इलाइक़ा घुमंदो घुमंदो हुतां खां थी वरी वापसि इस्लामाबाद आयुसि उन खां पोइ वरी आउं हलियो वियुसि सवात वारे पासे उन पासे हलियो वियुसि आउं त हैरान आहियां त अच्छा नाकापोशी जो हिकिड़ो वॾो चश्मो हुयो हज़ारनि जी तादाद में चश्मा आहिनि जेके सिंधु दरिया में अची करे सिंधु दरिया खे तश्कील ॾियनि था ऐं वरी मुज़फ़राबाद हलियो वियुसि कश्मीर उते नीलम नदी मूं ॾिठी त उहा बि सिंधु दरिया जो हिसो आहे वरी जेका मूं तव्हांखे ॿुधाई पंहिंजो हिन पासे सवात वारी नदी उहा बि सिंधु दरिया जो हिसो आहे पंजाब जो अच्छा काबिल नदी उहा बि सिंधु दरिया जो हिसो आहे उन पॉइंट ते वियुसि जिथे टे जबल हिक ॿिए सां मिलनि था हिंदूकश कराकरम ऐं हमालिया उन्हनि जूं अची हिकिड़ी जॻह ते उहे मिलनि था उते हिकिड़ी उन्हनि पॉइंट बि ठाही आहे उतां खां हेठि हिकिड़ी नदी वही रही आहे उहा बि सिंधु दरिया जो हिसो आहे यानी इंडस रिवर सिस्टम जंहिंखे पंहिंजो 19वीं सदी खां वठी जेको लॻा पिया आहिनि त असीं इन ते कब्ज़ो कयूं ऐं असीं हिनखे हमेशह जे लाइ पाउंड रखूं हिननि कहिड़नि खे इहा ख़बर कोन्हे का त हीअ जेके ग्लेशियर्स ठहनि था हीअ जेके जबलनि ते ग्लेशियर्स ठहनि था उहे ग्लेशियर समुंड थो ठाहे सिंधी समुंड थो ठाहे इन करे अरबी समुंड चवंदा आहिनि कॾहिं हिंदी समुंड चवंदा आहिनि पर असांजी डेढ़ तमामु वॾे में वॾी आहे तंहिं करे हिनखे सिंधी समुंड सॾणु खपे इनखे ॿियो को नालो कोन्हे को सिंधी समुंड आहे वरी जेकॾहिं असीं रण कच्छ खां अॻिते हलिया वञूं त राजस्थान ऐं गुजरात वारा इलाइक़ा आहिनि सॼी सिंध आहे त सिंधी समुंड आहे हाणे उन समुंड खे जॾहिं नदीअ जो मिठो पाणी मिले थो तॾहिं उहा वरी बादल पैदा करे थी झुड़ पैदा करे थी जेको वञी उते बारिश करे थो ऐं उते जेको सॼो इको सिस्टम आहे जेको ग्लेशियर्स वारो उहो बि समुंड पैदा करे थो अवां जॾहिं हुन दरिया खे बंदि कंदो त छा तव्हांखे सिंधु दरिया छॾे ॾींदो हीउ शींहुं दरिया अवां सां विढ़ंदो सिंधी क़ौम त अञा बाद जी ॻाल्हि आहे पर शींहुं दरिया तव्हां सां विढ़ंदो छाकाणि त जंहिं ॾींहुं ग्लेशियर ठहण बंदि थिया त इहे जेके तमामु वॾा ग्लेशियर उते मौजूदु आहिनि उहे सभु टुटंदा ऐं जॾहिं उहे सभु टुटंदा त न तव्हांजो को डैम रहंदो न तव्हांजो को कैनाल रहंदो न तव्हांजी का शाख रहंदी न तव्हांजो को वाटर रहंदो ऐं सिंधु दरिया पंहिंजा हज़ारे साल पुराणा जेके नेचुरल हुनजा वाकिरा हुआ फितरी वाकिरा उहे अख़्तियार कंदो इहा ॻाल्हि हिनखे सम्झ में अचे कोन थी जी 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 सॉरी अगेन सॉरी फॉर इंटरप्ट यू असल में ॻाल्हि इहा आहे त असांजो जेको काफ़ी नौजवान हाणे ॾिसां पियो ऐं तव्हांजे वाल ते हींअर अबीर धाराणी आहे हेमू सिंध यार आहे काफ़ी सिंध जा सुठा नौजवान आहिनि जेके धरती जे लाइ विढ़नि पिया ऐं मूंखे फ़ख़्रु आहे त आउं उन्हनि नौजवाननि जो हिसो आहियां ऐं हिकिड़ो नंढड़ो अदना कारकुन आहियां धरती जो जेको धरती जे लाइ पंहिंजो हिसो वंड कयां हालांकि मूंखे इलाही वधीक करणु खपे पर जेतिरो आउं करियां पियो हुजे ॾिसो न जेका रिवर इंडस आहे उहा नागा पर्बत खां वेंदे किथां खां वहंदी पई अचे ऐं उहा सॼी रुगो पाकिस्तान या पाकिस्तान खे त असीं सिंधी पिया पालियूं पहिरीं ॻाल्हि आहे ॿी ॻाल्हि आहे त रुगो असांजो हीउ सिंधु दरिया ॾिसो हाणे असांखे सभ खां वॾो असांखे इहा जंग सम्झणी पवंदी हीअ असांजे पाणी ते धाड़ो हणनि छो था अच्छा धाड़ो हणनि छो था उनखां पोइ इहा ॻाल्हि आहे त असां जेकॾहिं इहो सिंधु दरिया ते जेको धाड़ो लॻे पियो हाणे कुझु हींअर बि मूं फेसबुक ते पोस्टूं लिखियूं जिन में लिखियो पियो त असां वटि ज़मीन जो टुकड़ो बि न आहे पर असां वटि ज़मीर जो टुकड़ो आहे भली ॻाल्हि आहे ज़मीर जो टुकड़ो आहे पर आउं चवां थो त कराची आहे ठट्टो आहे जेका बि कोस्टल एरिया आहे इन में 3 लख जेके मैंग्रूव्स आहिनि जेके पाण तिमिर जा ॿेला चऊं जेकॾहिं किथे ग़लति हुजां तव्हां वॾा आहियो उस्ताद आहियो मूंखे दुरुस्त करे सघो था त उहे 3 लख हेक्टर जेका ज़मीन आहे उहो समुंड पाए पियो ऐं समुंड खे सिंधु दरिया जो किथे न किथे मेलाप खपे अच्छा मेलाप उन सूरत में खपे अच्छा उनखां पोइ ईअं आहे त जेकॾहिं इहे जेके साइक्लून ईंदा आहिनि इहे साइक्लून हिकिड़े ॾींहुं सॼी धरती खे पाए वेंदा हलिया जेकॾहिं असां दरिया जी वेड़ न कई अरे यार दरिया जी असां वेड़ न कई त हीउ दरिया पंहिंजो बदिलो दरिया ज़िंदा आहे तव्हां इंटरनेशनल लेवल ते तव्हां ॾिसो वञी जेके पॉलिसीज़ आहिनि जेके बि दरियाउनि जूं उहे दरिया खे हिकिड़े माण्हू जे तौर ते ट्रीट कंदा बाबा दरिया हिकिड़े इट्स लाइक ए ह्यूमन बीइंग
उहो माण्हू जी आहे उनजो जेकॾहिं साह बंदि कंदो, उनजो जेकॾहिं पेट बंदि कंदो, उनजो जेकॾहिं शयूं तव्हां बंदि कंदो तूं हू मरंदो। ऐं जेकॾहिं मरंदो, दरिया मरंदो, त असीं ज़िंदा किथे रही सघंदासीं? असांजी शनाख़त कहिड़ी वञी रहंदी? असां पोइ कहिड़ी शनाख़त सां जीअंदासीं, त असां कहिड़ी धरती जा हुआसीं? ऐं पोइ असांखां ईंदड़ नसुल, असांखां पोइ ईंदड़ नसुल असांखे कहिड़े लफ़्ज़नि में यादि रखंदो त यार ही उहे माण्हू हुया जेके घर में वेही बटाकू ॾियण वारा माण्हू हुया, ऐं जॾहिं धरती ते हेॾो वॾो कहर नाज़ुल कयो वियो तॾहिं ही माण्हू घरनि में वेही रहिया ऐं कंहिं पंहिंजे ज़ाती ऐं टके जे मुफ़ाद जे ख़ातिर हू पंहिंजे दरिया खे, पंहिंजी धरतीअ खे रुॻो ही झेड़ो हूअं ॾिसजे त दरिया जो बि न आहे। ही साॻी गवर्नमेंट उमरकोट खां वेंदे सिंध जा अलाए केतिरा अलाए केतिरी जेका ज़मीन आहे उहा सिर्फ़ु कुर्सी जे लाइ उन्हनि खे विकिणी चुकी आहे। अड़े बाबा, धरती असांजी, रहूं उन ते असां, हक़ ते सभ खां पहिरियों असांजो थिए थो। तव्हां थींदा केरु आहियो? असांजो वोट बैग वठी असांजी धरतीअ ते तव्हां हेॾो वॾो हुमिलो वठो। त आउं चवां थो ही इंतिहाई साइंटिफिक नज़रिए सां जेकॾहिं ॾिसजे त जेकॾहिं सिंधू दरिया ते ईअं धाड़ो हयो वियो त असां मां केरु माण्हू ज़िंदा न रहंदो। जेकॾहिं ज़िंदा ई न आहियूं रहणा न, त छो न उथी जदोजहद करियूं? वाह आउं चाहियां थो त सिंध जी क़ौम इहा उथी इहा जदोजहद करे त बाबा जेकॾहिं दरिया ई न रहंदो त पोइ असां वेड़ कंहिंसां कंदासीं, ॻाल्हि कंहिंसां कंदासीं? अच्छा, छा ॿुधाईंदासीं असां पंहिंजे ईंदड़ नसुल खे त असांजो दरिया जॾहिं 6 कैनाल उतां खां ठाहिया पिए विया, जॾहिं असांजी धरतीअ खे लुटियो पिए वियो, तॾहिं असां घरनि में वेठा हुआसीं ऐं असां ठठोलियूं पिया कयूं। सो ठठोल ऐं अहिड़े क़िस्म जी टोकबाज़ी हमेशह उहे माण्हू कंदा आहिनि जिन्हनि माण्हुनि जो जेके माण्हू धरती जा पुट ई न आहिनि हूंदा। उहे माण्हू कंदा आहिनि जिन्हनि कॾहिं धरती सां वही न आहे ॾिठो। धरती सां हलणु, धरती जो इश्क वॾो रोमांस आहे। जेकॾहिं गुलाम रसूल चांडियो जी नज़र सां, मुंहिंजी नज़र सां ॾिसनि, या धरती जे उन बचे जी नज़र सां ॾिसनि जेको रातियुनि जूं रातियूं जागी वेही धरती जे लाइ सोचे थो, त सोचींदा त इहा धरती सभु कुझु आहे। न सोचींदा टके जा मुफ़ा। अच्छा, टके जा मुफ़ा तव्हांजा ईंदा किथां? जॾहिं दरिया ई न वही ईंदो तव्हांखे पीअण जो पाणी बि न मिलंदो। आउं त चवां थो कराची मां हिकिड़ी मुंज़िम जदोजहद थियण जी ज़रूरत आहे। अच्छा, असांखे इन बि शइ खे विसारणु घुरिजे त बाबा फिलाणो केरु कंहिंसां आहे। ॾिसो, हिकिड़ी माउ जॾहिं बीमार थींदी आहे न, त उनजे पुटनि में अलाए केतिरा इख़्तिलाफ़ हूंदा आहिनि, पर पंहिंजी माउ जे इलाज लाइ सभु उथी गॾु उथनि, माउ खे बचाइणो आहे। त जस्ट लाइक दैट ही सभु खां वॾो इहो आहे असांजी माउ ते हुमिलो थियो आहे। असां सभिनी खे फ़िलहालु पंहिंजा ज़ाती इख़्तिलाफ़ात जेके बि रंजिशूं आहिनि हिकिड़े पासे रखी असांखे पंहिंजी धरती जे लाइ अॻियां निकिरणो आहे। असांखे पंहिंजो दरिया बचाइणो आहे। असां दरिया जेकॾहिं हिन दफ़े बचाए वियासीं न, ख़ुदा जी ज़ात जो असांजूं टके जूं रंजिशूं आहिनि हिक ॿिए सां, यार असां निसार हिक ॿिए बची वेंदो। सां इम्कान वारी ॻाल्हि न करियो। मरण मूंसी आ पुठीअ तूं पंधु कयां, मरण मूंसी हल पुठीअ तूं पंधु कयां, मौत मारियाऊं मौत न मारिया कापड़ी। इम्कान साईं चवे कोन थो ॻाल्हाइबो, फ़ैसिलो चवे आहे, डिसीशन आहे। सिंधी क़ौम जो त दरिया न ॾींदासीं। ऐं सिंधी क़ौम या कुवत रखे थी, सिंधी क़ौम या सलाहियत रखे थी, सिंधी क़ौम वटि उहे फार्मूला आहिनि जो ही दरिया त छा, पर ही गीसियूं पाए असांखे चवंदा त बाबा दरिया बि तव्हांखे ॾियूं था, वसीला बि तव्हांखे ॾियूं था, असां मां हथ कढो। छाकाणि त हाणे ही हिकिड़ो डिघो सियासी बहस आहे, पाण खे लतीफ़ जे तनाज़ुर में ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे। त हिन जी जेका डेमोक्रेसी ऐं जेको नौजवान नसुल हींअर पाण सभिनी खे ॾिसे पियो, हिनखे हिकिड़ो किताबु सजेस्ट कयां थो। हिकिड़ो एलाइस सिल्बेनिया जो हिकिड़ो किताबु आहे, द तव्हां ही किताब था रिकमेंड कयो। ऐं इहो करण वारो इलाही एलाइस सिल्बेनिया 18 सालनि जी उमिरि में हिकिड़ी औरत जॾहिं अची जदोजहद करे सिंधु दरिया जे माना हुन शुरूआत खां वठी टेल ताईं सॼो ॾिसे थी, हिन जी असांजी तहज़ीब जॾहिं सम्झे थी त यार असां पुछसा आहियूं उन मामले में, जेकॾहिं असां उन किताब खे न पढ़ूं ऐं पंहिंजी धरती जे लाइ न विढ़ूं। उन किताब खे पढ़ंदे मूं जॻह ते ॾिठो आहे। निसार साईं, तव्हां किताब स्क्रीन ते ॾिसो पिया? न, मूंखे तव्हांजो स्क्रीन ब्लैक नज़र पियो अचे। बिल्कुलु तव्हांजी मूंखे ब्लैक थी अचे, मुंहिंजी तव्हांखे ब्लैक थी अचे, पर ही किताब सभई ॾिसनि पिया। एलाइस अल्बेनिया जी जेको तव्हां किताब जो हवालो पिया ॾियो, उहो आउं ॾेखारियां पियो। सची बची जॾहिं मूं ही किताब पढ़ियो निसार साईं, त आउं त दंग रहिजी वियुसि। जॾहिं हू चाइना वारे इलाइक़े में हिकिड़ो डेम ॾिसे थी त उते मातम थी करे रोए थी त छा हिकिड़ी अहिड़ी नदी, जेका नदी तहज़ीबुनि जी धणी नदी आहे, छा इहा नदी हमेशह जे लाइ ख़तम थी वेंदी? ऐं पोइ हू जेको खारो छाण खां वठी ॿेड़ी वसीले पंध थी करे पोइ केॾी महिल इंडिया में हली थी वञे, केॾी महिल पाकिस्तान थी अचे, पोइ उते
हू कहिड़नि कहिड़नि प्रोसेस मां थी गुज़रे ऐं सॼो नादरनि एरिया थी घुमे, पोइ वरी हुते बुद्धिज़म जो जेको पंहिंजो कंहिं ज़माने में सिलसिलो हुयो उन सॼे खे हू एनालाइज़ थी करे सची बची ही इलाही दुनिया जेका माई पंहिंजो सिंधियाणी न आहे, उहा उछकारू ॾेई रोए थी, उहा उछकारू ॾेई रोए थी त तव्हां ही सिंधु दरिया सां छा करे रहिया आहियो। पोइ हुन में वॾा किसा थी बयानु करे, पोइ वरी बम्बई में थी वञी डॉक्यूमेंट थी कढे। यार हिकिड़ी साईं हू ऐं हाणे कुझु अहिड़ा किसा जेके पाण हिते नथा ॿुधाए सघूं। तव्हां रिसेंटली मुंहिंजे ॻोठ बि आया हुआ, बाबा वारा तव्हां सां मिलिया हुया ऐं हुन मिली सघियो बदकिस्मती सां। अच्छा, इन किताब में हू लिखे थी त मूंखे सिंध जे माण्हुनि माफ़ कजो, थोरो ॻोठ मूंखे ॿुधायो कहिड़ो? खाखणिया राम अली। हा खाखणिया राम अली, हा हा बिल्कुलु आयुसि। अच्छा, त इलाही सेल्बी ने हिकिड़ी जॻह ते इहो बि लिखे थी त मूंखे ॿियनि माण्हुनि जॾहिं ॾिसो न, हाणे असांजी मेंटेलिटी अप्रोच केतिरी आहे। हू जॾहिं हिते आई आहे तहक़ीक़ करणु, हुते माण्हुनि हिते जॾहिं उन्हनि माण्हुनि सां मिली आहे, तव्हांखे ख़बर आहे असीं पंहिंजे नमूने तहक़ीक़ कंदा आहियूं। जेके गोरा हूंदा आहिनि, इहे जेके तहक़ीक़ कंदा आहिनि हू माना हू न्यूट्रल हूंदा आहिनि, हू उन नमूने तहक़ीक़ कंदा आहिनि। हू चवनि था त हू चवे थी त मूंखे सिंध जे वॾेरनि, उहे ई वॾेरा जेके अॼु धरती जो खाई ऐं धरती खे लुटनि पिया, उन्हनि वॾेरनि मां कहिड़नि माण्हुनि, तव्हां पढ़ियो हूंदो, उन्हनि माण्हुनि मूंखे चयो त मूंसां दोस्ती रखंदे, मूंसां शादी कंदीअ, पर जे हिकिड़ो माण्हू हुयो जंहिं मूंखे मथे ते अजरक जो तोहफ़ो ॾेई ओढाए ऐं मूंखे चयो हुयो त तूं मुंहिंजी न्याणी आहीं। इहो आहे ईअं? बिल्कुलु इहो आहे। किताब में त ख़ैर इहो ज़िक्र न कयो अथसि, इन क़िस्म जी ॻाल्हि न कई अथसि किताब में, मूं सॼो पढ़ियो आहे ऐं बार बार अल्बेनिया जा पढ़िया आहिनि। अलॻि उहे इंटरव्यू न पढ़िया थोमांसि, पर हिन किताब में इन क़िस्म जी ॻाल्हि कोन्हे का। ऐं पर किताब में जेको डेटा ॾिए थी ऐं जंहिं तरीक़े सां उहो जिदोजहद करे थी, सच पुछो त मूंखे ईअं थो महसूसु थिए त जेके बाज़मीर इंसान आहिनि दुनिया जा, उहे कंहिं बि ज़ाति ते ख़ामोश रही नथा सघनि। हाणे दुनिया जा बाज़मीर माण्हू जॾहिं ख़ामोश नथा रही सघनि त असीं धरतीअ जा धणी वारिस जेके सिंधूअ जे अमृत पाणी ते जियूं था, असीं ख़ामोश कीअं रहंदासीं? निसार साईं, तव्हांजी वॾी महिरबानी, लख लाइक़। ॿिए कंहिं दोस्त खे पाण लाइन ते वठूं ऐं साईं अंब गोपांग मतां जेको आहे उन वटि लाइट अची वई हुजे। तव्हां ॾाढी सुठी गुफ़्तगू कई, शानदार गुफ़्तगू कई। जदोजहद आख़िरी मुंहिंजो पैगाम इहो आहे सिंध जे हर नौजवान खे जेको हींअर पाण खे वाच करे पियो, इन्ही खे आहे त बाबा धरती आहे त पाण आहियूं, असां सभु धरती जा। असां हिन सिंधु दरिया खां सवा हीअ अथबदी रस्तो करियां ऐं हिन धरती खां सवा असांजो जियापो कुझु बि न आहे। ख़ुदा जो वास्तो अथव, तव्हां पंहिंजी धरती जे लाइ अॻियां अचो। हीअ जान त अचणी वञणी आहे, हिन जान जी काई क़ीमत न आहे। जेकॾहिं धरती बची वई न त असां इलाही वॾा इंसान चया वेंदासीं ऐं दुनिया में ॻाया वेंदासीं त असां धरती जा सभ खां वॾा हिलाली पुट हुआसीं। जीए सिंध, जीए अकबर सिंध जदोजहद ऐं जीए तव्हांजो ई सिंध सां प्यार। वॾी महिरबानी, लख लाइक़, लख लाइक़, लख लाइक़। हाणे ही तव्हां पाण ई, हा ठीकु थियो। सभई दोस्त उन खां पोइ काफ़ी दोस्त आया आहिनि ऐं अली अकबर बोदाणी साईं मांझी फ़क़ीर जो भाउ आहे, उहो बि आयो हुयो। मूंखे जेके नाला यादि आहिनि, ऐं साईं नदीम समेजो, दीपक कुमार ऐं इहे सभई मुंहिंजे अवां सभिनी दोस्तनि खे हिकिड़ी नंढी गुज़ारिश आहे त महिरबानी करे अवां हिन गुफ़्तगू खे शेयर कयो। साईं डॉक्टर दीन मोहम्मद उहो बि आयो आहे ऐं साईं अली अकबर मांझाई जो त आउं ज़िक्र करे चुकुसि। अली शाह चांडियो ख़बर न आहे कीअं नालो, पर बहरहाल असां चांडिया अधु शाह आहियूं, सो उनजे करे बि। ऐं साईं मुबशिर रिंद बलोच साईं ऐं लुत्फ़ चांडियो, इहे इन दोस्तनि घणनि जा नाला वठी विया, पर जेकॾहिं कंहिंजो नालो वठणु मूंखां रहिजी वियो आहे, सजाद चांडियो, ग़ुलाम रसूल मुंहिंजो नाले भाई, त आउं उनखां माफ़ी थो वठां। ऐं नदीम समेजो आहे ऐं दीपक कुमार, इमरान करटियो आहे, हुन कोर्टियो लिखियो आहे पर आउं सम्झां थो करटियो आहे, असां वटि करटियो ज़ात आहे। छो मुंहिंजा महबूब भाऊ, ॿियो को दोस्त जेकॾहिं लाइन ते अचणु चाहे थो त बिस्मिल्लाह, मूंखे तमामु घणी पंहिंजो ख़ुशी थींदी। गुज़ारिश इहा कंदो हलां त तव्हां शेयर कयो, हिन गुफ़्तगू शेयर कयो। हाणे पाण अचूं था पंहिंजे अहम नुक़्तनि ते। लतीफ़ साईं हिकिड़ी ॻाल्हि चई आहे जेका असांजे लाइ आहे। उहा ॻाल्हि असांखे
सोट्रा शाहनि जा एजाज़ चांडियो चए थो बाबा असां खादम आहियूं, सभिनी जा खादम आहियूं। लतीफ़ साईं जो हूं त तमामु घणा जिदोजहद स्ट्रगल जे हवाले सां सूर्य मरी सोभ खे त दिलि जा वहम विसार हण बाला विड़ बाकुरे आॾी ढाल डार मथां तेग तरार मार त मताड़ो थिए। हिन कचहरी जो एंगल जेकॾहिं असां ॿिए पासे खणी था वञूं त पोइ त असीं दंग रचींदासीं। कचहरी जारी रखबी, कचहरी अॼु पाण भले ख़तमु करे छॾियूं पर वरी सुभाणे पाण जेको आहे सो कचहरी में पाण वरी सुभाणे पाण कचहरी कंदासीं। उन में कोशिशि कबी त ॾींहं जो ऐं राब्ता करे छॾिया त असां जेके माहिर आहियूं उन्हनि माहिरनि खे घुराए असां हिन केस खे सम्झण जी कोशिशि करियूं। हीउ जेको अंग्रेज़ दौर खां वठी या कलकत्ते वारो जेको जज हुयो उनजी कमेटी ठही, वरी पोइ कॉटन कमीशन ठही, पोइ वरी 45 में चश्मा जेलम लिंक कैनाल जो जेको कॉन्ट्रैक्ट थियो, इहे सभई मामला असां सम्झण जी जेका असां उहा कोशिशि कयूं, असां केस सम्झूं। पर अॼु वारो जेको पाण इहा गुफ़्तगू कई आहे उन में रुॻो अवां सभिनी खे सिंध जे हर बा ज़मीर शख़्स खे उहो नंढो हुजे या वॾो हुजे उनखे सलाम पेश करण थो चाहियां त पाण हुरतो ॾींहुं ख़ाली कोन्हे जो सॼी सिंध में मुज़ाहिरा नथा थियनि, माण्हू निकिरी था पवनि, ज़ाले मुड़ुस निकिरी था पवनि। असां जेके अॻु में एहतजाजनि में पंहिंजूं औरतूं शामिल न कंदासीं, हाणे असांजी औरतूं एहतजाजनि जी अॻुवाणी करे रहियूं आहिनि ऐं इहा इंतिहाई वॾी गैर मामूली ॻाल्हि आहे। लतीफ़ साईं जो हिकिड़ो बैत आहे जेको असांजो सूंहों आहे, जेको असांखे उन पंध तरफ़ वठी वेंदो। उन उसूल खे जॾहिं असीं अपनाईंदासीं त असां रुॻो हीअ जिदोजहद छा पर असांजूं तमामु घणियूं जिदोजहदूं आहिनि उन में असां कामयाबियूं हासिल कंदासीं। बैत आहे उहो त सभिनी खे अचे थो, मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो। ॻोठ माना सिंध, ज़हन में रखिजो, ॻोठ माना सिंध। मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो, इन्ही जे वेड़े पाणे ईंदो बादशाह। अचो त हिक ॿिए सां मोहबत कयूं, जीअं निसार चयो न त असां हिक ॿिए सां नंढा नंढा जेके आहिनि इख़्तिलाफ़ असीं ख़तमु करियूं। ऐं ही ॿोॾाई त हिकिड़ो छपर लुड़ंदो पियो आहे, उन छपर ते शींहं बि वेठो हुजे त ॿकरी बि वेठी हुजे त कंहिं ॾाहे चयो त हीअ कहिड़ी माजरा आहे, ॿकरी खे शींहं कुझु नथो चवे, चए ॿोॾ आयल अथसि न उनजे करे। हू हुनखे इहो कोन्हे त मूंखे ॿकरी खे खाइणो आहे, हींअर हुनजे बका जो मसइलो आहे, ख़ुदि शींहं जे बका जो मसइलो आहे। त जॾहिं बि क़यामतूं हीअ असां ते क़यामत बर्पा थी आहे, यादि रखी छॾिजो क़यामतूं बर्पा थींदियूं आहिनि त पोइ इख़्तिलाफ़नि जी का गुंजाइश कान हूंदी आहे। पोइ मोहबती सभु गॾिजी जेके असीं प्यार कयूं था हिक ॿिए सां, असांखे हिकिड़ो अहिड़ो ॻोठ, हिकिड़ी अहिड़ी सिंध ॾिनी आहे जंहिंमें पाटणी पाणे ईंदो, पाणे बादशाह ईंदो। बादशाह माना इनकलाब, पाणे ईंदो बादशाह। असां मां हर हिक जी ज़िमेदारी आहे त असां जेको होटलुनि ते वेहूं था, जिथे बि वेहूं था, का गुफ़्तगू कयूं था, मौज़ू मटाए छॾियो। हाणे अगरि जी में बीमार रही उहा ठीकु थी या न थी, अली बख्श जो उठ बीमार हुयो उहो ठीकु थियो या न थियो, फलाणे जे ॾांद खे घोघो लॻो हुयो उहो ठीकु थियो या न थियो, इहे मौज़ू इहे हाणे असांजा मौज़ू न आहिनि। हाणे ही मौज़ू आहिनि। अॼु सिंध में कंहिं कंहिं केतिरा केतिरा किथे किथे एहतजाज कया, पंहिंजे दरिया, पंहिंजी नदी सिंधु नदी ऐं पंहिंजे तहज़ीब खे बचाइण जे लाइ केतिरा एहतजाज कया। इहा कचहरी थियणु खपे। अच्छा, फलाणे वाह जो एहतजाज कयो, वाह वाह, फलाणे फलाणे वटि हमराह कुझु घटि आहे पर मुड़ुसनि खे शाबाश आहे, पंहिंजे हाल एहतजाज कयूं। हाणे असांखे कचहरियुनि जा मौज़ू मटाइणा पवंदा, असांखे पंहिंजा रवैया मटाइणा पवंदा, असांखे पंहिंजो जेको स्वभाव आहे ऐं जेको असां इनफरादत ही असां में, उहा इनफरादत कढी असांखे इज्तमाही क़ौमी वजूद खे सम्झण जी ज़रूरत आहे। जॾहिं क़ौमी वजूद, यादि रखे छॾियो असांजो क़ौमी वजूद सिंधु दरिया सां मशरूत आहे। जॾहिं असां पंहिंजे क़ौमी वजूद खे सम्झण में कामयाबु थियासीं त असांखे कोई शिकस्त नथो ॾेई सघे। ऐं सम्झा थो पंहिंजी काफ़ी कचहरी थी आहे, मूंखे इहा गुज़ारिश आहे त भरपूर नमूने सां ग्रुप्स में हीअ कचहरी शेयर कयो त जीअं असांजे माण्हुनि ताईं शऊर पहुचे। हिन कचहरियुनि जो सिलसिलो पाण जारी रखंदासीं। अॼु त ओचितो हिकिड़ी पीड़ा में वेठो हुउसि। अॼु हिकिड़ो हैदराबाद में जुलूस हुयो, उन जुलूस में मूं ॾिठो त भन खणी आया मल्हाह ऐं ॼारा खणी आया, भन सुके रोड ते हू हणी रहिया। अलाह अलाह अलाह, भन हणबो आहे त मां केतिरनि खे ख़बर हूंदी
सुके रोड ते, माना असांजो दरिया सुको रोड बणिजी चुको आहे। जीव छुरियल हुयो, तंहिं करे अॼु आउं लाइव आयुसि 30 अरसे खां पोइ, ऐं हाणे पंहिंजो हीउ सिलसिलो जारी रहंदो। ऐं अव्हांखे इहा गुज़ारिश आहे त वधि खां वधीक शेयर कयो। हीअ गुफ़्तगू ॾाढी असांजी निसार साईं बि ॾाढो सुठो ॻाल्हायो आहे त हीअ गुफ़्तगू माण्हुनि ताईं पहुचे। नफ़रतूं ख़तमु कयो, हिक ॿिए सां जेके अनाद आहिनि उन्हनि खे ख़तमु कयो, हिक ॿिए सां इख़्तिलाफ़नि खे ख़तमु कयो। महिरबानी करियो, पंहिंजे धरतीअ जे वास्ते, पंहिंजे दरिया जे वास्ते, फ़िक्र लतीफ़ जे वास्ते इहे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि। फलाणे मूंसां हीअं छो ॻाल्हायो, फलाणे मूंसां हीअं छो ॻाल्हायो, सभु ख़तमु। अचो त पाण सिंधू दरिया सां ॻाल्हायूं। अचो त सिंधू दरिया जो जेको केस आहे उहो भरपूर नमूने सां विढ़ूं। यकीनन कामयाब असां थींदासीं, छाकाणि त असीं हक़ ते हूं, हू नाहक़ ते आहिनि। हू पंहिंजी ताक़त ॾेखारण था चाहिनि, असां अमन जी ताक़त ॾेखारण था चाहियूं। हिननि खे ख़बर कोन्हे का त अमन जी ताक़त छा थींदी आहे। अमन जी ताक़त तव्हां ॾिसी छॾी। कराची में जेके असां वॾा वॾा लखनि जी तादाद में माण्हू गॾु कया, ख़ौफ़ जो शिकार थी हुननि असां ते हमलावर असां ते कीअं थिया। तंहिं करे अमन जी ताक़त तमामु वॾी आहे। 10 लख माण्हू जेके रोड ते बीह चवनि था नो, इनकार थो कयां, बग़ावत थो कयां, तुंहिंजी हिन ॻाल्हि खे न मञींदुसि, कहिड़ा ईंदा का। सो यकीनन उमेद आहे त अव्हां सभई दोस्त जिथे जिथे हूंदव ख़ुशि हूंदव। ऐं सिंधू दरिया, सिंध इहो तव्हांजो मौज़ू हूंदो। यादि रखे छॾियो, सिंध आहे त तव्हां आहियो, सिंध न आहे त तव्हां न आहियो। फ़लस्तीनी जी अव्हां हालत ॾिसी चुका आहियो। हक़ मौजूद, जिए लतीफ़, जिए सिंध, जिए आलम इंसानियत, सदाई आबाद हुजो।